आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं पंहिंजे तमामु प्यारे फ़नकार मुख़्तियार मंगती साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं मुख़्तियार मंगती साहब खां इहो पुछंदासीं तव्हांखे ज़िंदगीअ में त काफ़ी तकलीफ़ूं ईंदियूं हूंदियूं, त उहे तकलीफ़ूं तव्हां कीअं उन्हनि तकलीफ़ सां मुंहुं ॾियो पिया, थोरो असांजे नाज़रीन सां शेयर कंदा जेके तव्हां ॿुधाए सघो। तकलीफ़ूं त ज़ाहिर हर माण्हू सां आम इंसान सां बि आहिनि ऐं असां सां बि ज़ाहिर हूंदियूं, पर जेको आहे सो मुड़ुसु आहे जेको तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾिए ऐं महिनत करे ऐं पंहिंजो जेको आहे सो एफर्ट्स करे, त असां माज़ूर ज़रूरु आहियूं पर मजबूर न आहियूं। असां महिनत कई आहे ऐं इनशाला महिनत कंदा रहंदासीं ऐं इनशाला अव्हांखे जेको आहे सो असांजो साथ ॾियणो पवंदो। बिल्कुलु नाज़रीन, असां सभई सिंधवासी जेके बि आहियूं मुख़्तियार मंगती साहब जहिड़ा जेके बि माण्हू आहिनि सभिनि सां साथ ॾींदासीं। इहो असांजो अहद आहे, इहो असांजो वचन आहे ऐं असीं मुख़्तियार साहब सां हमेशह गॾु आहियूं। साईं खां पुछंदासीं त तव्हां कहिड़ो पंहिंजे लाइ गीत चूंडियो आहे, जेके ॿिया बि सिंध में माज़ूर आहिनि या अखियुनि खां महरूम आहिनि, उन लाइ तव्हां कहिड़ो गीत सिलेक्ट कयो आहे नाज़रीन खे ॿुधाईंदा महिरबानी थिए। माज़ूरनि जे लाइ बि आहे, असांजे सॼे लाइ बि पैगाम आहे त असां माज़ूर ज़रूरु आहियूं पर मजबूर न आहियूं, ऐं माज़ूरनि जे लाइ इहो पैगाम आहे त तव्हां माज़ूर ज़रूरु आहे पर तव्हां मजबूर न आहियो। ॿाहिरि निकिरो, हिमत कयो ऐं कोशिशि कयो, तव्हां पंहिंजो पाण खे अॻिते वधायो। गीत आहे असांजो बहितरीनु शाइर हुयो असांजो उस्ताद मरहूम ख़ुदा बख़्श मक्ती साहब जन, त हाणे त हिन दुनिया में न आहिनि रहिया। उन्हनि जो गीत आहे माज़ूर आहियूं मजबूर न आहियूं, दुलारा हिन देस जा गयूर आहियूं। माज़ूर आहियूं मजबूर न आहियूं, माज़ूर आहियूं मजबूर न आहियूं, दुलारा हिन देस जा गयूर आहियूं। माज़ूर आहियूं मजबूर न आहियूं, दुलारा हिन देस जा गयूर आहियूं। माज़ूर आहियूं। जलाई जो दिल में हाणे नाहे को गम, जलाई जो दिल में हाणे नाहे को गम, राहूं रोशनु पंध पेरे जैसी आदम, राहूं रोशनु पंध पेरे जैसी आदम, आ किताब कच्छ में ऐं हथ में कलम, आ किताब कच्छ में ऐं हथ में कलम। माज़ूर आहियूं मजबूर न आहियूं, दुलारा हिन देस जा गयूर आहियूं। माज़ूर आहियूं मजबूर न आहियूं, दुलारा हिन देस जा गयूर आहियूं। गयूर आहियूं गयूर आहियूं। असीं पंहिंजे प्यारे फ़नकार मोहतरम मुख़्तियार मंगती साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं मुख़्तियार मंगती साहब खां पुछंदासीं तव्हां सिंधी माण्हुनि जी ख़िदमत पिया कयो, उन्हनि खे तमामु सुठा सुठा गीत ॿुधाए पिया, त छा सिंध गवर्नमेंट अव्हां जे लाइ का नौकिरी जो बिलो कयो आहे, को बंदोबस्तु कयो आहे, उन बारे में असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा। सिंध गवर्नमेंट असांजे लाइ नौकिरी त फ़िलहालु कोन कई आहे अवेल, लेकिन मां चाहियां थो नौकिरी मिले त मां सिंध जीअं अञा वधीक पाण खे एस्टेब्लिश कयां ऐं पंहिंजो स्टूडियो खोलियां ऐं पंहिंजो पाण खे अञा मां माण्हुनि जे साम्हूं वधीक पेश कयां। छा जो तव्हांखे ख़बर अथसि नाज़रीन त पैसो असां वटि लिमिटेड आहे, मतिलबु लिमिटेड पैसे में असां मतिलबु कुझु नथा करे सघूं। मां चाहियां थो त जेकर मूंखे गवर्नमेंट जी जॉब ॾिनी वञे त मां सिंध जी अञा वधीक ख़िदमत कयां, हिकिड़ो सुठो मौसीक़ार मां थी सघां थो अगरि मूंखे सिंध गवर्नमेंट जा वफ़ाक़ का मदद करे त। जी नाज़रीन, असीं पंहिंजे चैनल तां सिंध गवर्नमेंट खे अर्ज़ु रखंदासीं त मुख़्तियार मंगती साहब इन जो अहल आहे, हक़दार आहे। अगरि उनखे किथे कंहिं बि स्कूल में म्यूज़िक कंपोज़र करे रखियो वञे त म्यूज़िक टीचिंग जे हिसाब सां रखियो वञे त तमामु बहितरु थींदो ऐं अहिड़नि फ़नकारनि खे, अहिड़नि नौजवाननि खे जंहिंमें सलाहियत अलाह पाक ॾिनी आहे, अहिड़नि खे ज़रूरु अॻिते आणणु घुरिजे। उमेदु आहे त असांजे हिन अर्ज़ खे मान ॾिनो वेंदो। जी नाज़रीन, असीं मुख़्तियार मंगती साहब खां पुछंदासीं त हींअर असांजे नाज़रीन खे कहिड़ो गीत पिया ॿुधाइनि। साईं बाबा बुल्ला शाह जी शाइरी आहे, मैडम आबदा परवीन साहिबा जन ॻायो आहे। असां त हाणे कोशिशि कंदा सघूं त ख़ान साहिबु आहिनि, असां त नंढी कोशिशि करे सघूं था
नाज़रीन खे रिक्वेस्ट आहे त जेकॾहिं ग़लती थी त माज़रत ख़्वाहियूं। बाबा बुल्ला शाह जो कलाम है, अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानूं मेरा खुदा जाने। न दुनिया से न दौलत से ओ न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है, खुदा को याद करने से। अरे लोगो तुम्हारा क्या, अरे लोगो तुम्हारा क्या, ओ मैं जानूं मेरा खुदा जाने, ओ मैं जानूं मेरा अल्लाह जाने। अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानूं मेरा खुदा जाने, ओ मैं जानूं मेरा अल्लाह जाने। जो ज़र मांगो, जो ज़र मांगो तो बेज़र हूँ, जो सर मांगो तो हाजिर हूँ, मुख मोड़ूं तो काफिर हूँ, मुख मोड़ूं तो काफिर हूँ। हो मैं जानूं मेरा खुदा जाने, हो मैं जानूं मेरा अल्लाह जाने। अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानूं मेरा खुदा जाने, हो मैं जानूं मेरा अल्लाह जाने, हो मैं जानूं मेरा खुदा जाने। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल